बख्त नसर नाले बादशाह ईरान जो रहा वो वडो ज़ालिम हो जैसी पूरी दुनिया ते बादशाही। अब मुसलमान ब वडा बादशाह थी गुजरिया जन पूरी दुनिया ते बादशाही कई को केड़े मुल्क जो को केड़े मुल्क जो पर एकड़ा चार वडा बादशाह जन जो कुरान में जिक्र उहे हुआ मुसलमान ब काफर। एकड़ो हुयो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जै पूरी दुनिया ते बादशाही कई। बियो ज़ुल्करनैन बादशाह जै पूरी दुनिया ते बादशाही कई। काफरन में पहिरियों वडो बादशाह जै पूरी दुनिया ते बादशाही कई वो हुयो निमरूद काफर। बे नंबर ते बख्त नसर बादशाह ईरान जो रहाको वो दिसंदो तो दुनिया जो को शहर को इलाइको जेकर वो ज्यादा तरक्की करे तो वनी आबाद थी तो वनी तो बेगुनाह हुन इलाके के वनी तबाह करे मानू मारे कई मानू खणी अचे जेलन में हणंदो तो हिन इलाके तरक्की छो कई। तफसीर में अचे तो एकड़े दफे ॾिठे जो तो इन फलस्तीन जे अंदर यो शहर वनी तो वधंदो मानू वेठा इन काबे ते अचन इबादतूं कन शहर वनी तो पयो वधंदो वो कफर फौजूं लश्कर काहे इन ते अची हमलो कयई शहर के तबाह कयई मानू गिरफ्तार कयई कई मानू शहीद कयई कई गिरफ्तार करे अचे ईरान जे जेल में बंद कयई। तफसीर में अचे तो उन मानू संगद कई अल्लाह जा नबी भी गिरफ्तार करे आयो जन्मे हजरत उज़ैर अलैहिस्सलाम ए हजरत अरमिया अलैहिस्सलाम भी गिरफ्तार थी आयो नबी भी गिरफ्तार थी है। हाँ सही वो गिरफ्तार जो थिया वक्त जो गुजरी बख्त नसर बादशाह वफात करे वो पुत्र बादशाह थियुस ओ रहम दिलो जी बाबे खणी जेल भरिया भरिया हेड़ा सारा मानू गो हे भणा अलाए बेगुनाह अलाए गुनाहगार आयो जेल में सबन को खोल रहा है ॾिस पुछा कंदो वने तू भी आजाद तू केड़े केस में आ तू भी आजाद इनने सा गड हजरत उज़ैर अलैहिस्सलाम भी आजाद। उज़ैर अलैहिस्सलाम जो आजाद थियो तो गड ते चढ़ी रवानो थियो सागो ओडे जाडे पंजे वतन उते जो अचे ॾिसे तो भणा हेडो शहर हो हेडियूं बाज़ारियूं हाने शहर को ट्रपियो तो वनी ये गुजरियो तो वनी वींदे वींदे शहर को छा ॾिसे थो त भणा ये माण्हू हेॾो शहर हेॾियूं बाज़ारियूं हूंदियूं। अब हे शहर कंबर केॾो वॾो शहर आहे लाड़काणो केॾो वॾो शहर आहे पर जे कुझु सालनि जे लाइ इहो शहर तबाह थी वञे वरी उहो माण्हू जेल खां निकिरी अचे त हैरान त थींदो न भणा एॾो वॾो शहर हो आबाद हो छा इबादतूं हलंदियूं बैतुल मुक़द्दस में अॼु बिना कोई नज़र नथो अचे हॾा माण्हुनि जा ॻरी विया हे शहर बर्बाद थी वियो। हाणे शहर टपी वञी हिकिड़े वण खे टेक थो करे वण खे टेक करे वेही उते वरी बुख थी लॻेसि मानी जे साम्हूं अंगूरनि जो वण अथसि उन मंझां अंगूर पटे निपूड़े मानी खे कुंवारो करे खावां हिकिड़ो प्यालो अथसि पत्थर या ठिकर जो उन में अंगूर निपूड़े रखे थो पाणी त हे पीआं थो हीअं टेक करे तफ़सीर में अचे थो त हाणे उन फिटल शहर ॾे ॾिसे थो। अल्लाह से कुरान में तो फरमाए औ कल्लज़ी मर्रा अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा। रब तो फरमाए बुधो दुनिया वारो रब तो फरमाए उन माण्हूअ ते नज़र त कयो औ कल्लज़ी मर्रा अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा। रब तो फरमाए जेको फिटल ॻोठ शहर जे भरिसां अची लॻियो यानी उज़ैर अलैहिस्सलाम। हाणे उज़ैर नबी हीअं वेठो आहे मानी भी पई अथसि होॾे गॾो ॿधी बि हारे अथई हेॾो पाणी बि ठाहे रखियईं। हाणे हिते हीअं ॻोठ खे ॾिसी करे फिटल शहर खे ख़्याल थो अचेसि चवे थो क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा। रब हे फिटल शहर वरी कॾहिं आबाद थींदो ऐं मुंहिंजा अल्लाह रब हे हॾा जेके ॻरी विया आहिनि अल्लाह इहे वरी कॾहिं ज़िंदा थींदा। ॻाल्हि सम्झ में आयो हो त काफ़र जेके ॿीहर ज़िंदा थियण ते ताजुब पिया कनि हे अल्लाह जो नबी आहे चए थो क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु
बिहिल्लाहु बाद मौतिहा ऐ मुंहिंजा रब ही हॾ वरी कॾहिं ज़िंदा थींदा ऐ मुंहिंजा अल्लाह रब ही फिटल शहर वरी कॾहिं आबाद थींदो इहो सवाल जो कई रब कोई जवाब कोन ॾिनुसि उहा मानी उते पयल आहे उहो पाणी उते पयल आहे उहो गॾो उते ॿधल आहे अल्लाह साईं फरमाए थो मौत तो ॾेई छॾे अब छा जवाब कुछ भी न ॾिनुसि रब साईं मौत तो ॾेई छॾे हाणे ज़िंदा थो करेसि घणे वक़्त खां पोइ 100 साल खां हाणे ज़िंदा थियो आहे ॾिसे थो पियो हेॾे होॾे रब जो फरमायो मुंहिंजा उज़ैर नबी क़ाल कम लबिस्त ॾे ख़बर घणो वक़्तु थियो थी चए थो क़ाल लबिस्त यौमन औ बअद यौम ऐं मुंहिंजा अल्लाह ॾींहुं थियो आहे या अधु ॾींहुं थियो आहे निंड जो झूठो अची वियो आहे या ई मात ॼणो ॾींहुं थियो या अधु ॾींहुं थियो आहे ॿुधो मुस्लमानो चओ नबीअ जो अकुल दंगो थी वञे अल्लाह जी कुदरत एॾी आहे की न छा चई साईं रब तो वरी चवेसि न उज़ैर ॾींहुं अधु न चलीसीं बि भला घणो वक़्तु थियो आहे अल्लाह जो फरमाए क़ाल बल लबिस्त मिअता ऐ उज़ैर तोखे 100 साल थी वियो थी हाँ 100 साल मुंहिंजा रब ऐ रब ऐ उज़ैर ॾिस त सही फांज़ुर इला तामिक ऐ उज़ैर पंहिंजी मानी ॾिस ताम ॾिस काथे अथई इलाही पियो आहे अब 100 साल ताम के खराब न करे त केरु आहे कंहिंजी ताक़त आहे वो मां ताम उहो ई पियो आहे अल्लाह जो फरमायो ज़ेरा ॿियो छा रखियो हुई ए अल्लाह पाणी रखियो मिनी पूरे अंगूरनि जो रब जो फरमायो शराबिक ए ज़ेरा ॾिस त सही उहो पाणी बि तुंहिंजो सलामत पियो अथई 100 साल में उहो ख़राब बि न कयो मां जंहिंखे रब रखे तंहिंखे रब रखे तंहिंखे छा पाणी छा प्यालो छा 100 साल कंहिं इंसान जी उमिरि जो जेको आहे 100 साल उमिरि अबा उज़ैर अलैहिस्सलाम खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे आलम सगुरा घणा पर्ची मिली आहे साईं मुख़्तसिर खे मां पंहिंजी ॻाल्हि ख़तम थो कयां हिते ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न पई अचे हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ॾिसे थो त मानी बि उहो ई पई आहे पाणी बि रब साईं को फरमाए 100 साल हाणे अल्लाह साईं हिकिड़ी निशानी बचाई जेका उज़ैर ॾिसे अखियुनि सां कहिड़ी चओ गॾो काथे आहे अल्लाह साईं फरमायो वंज़ुर इला हिमारिक ऐ उज़ैर जी मुंहिंजा अल्लाह उज़ैर ॾे ख़बर तुंहिंजो गॾो काथे आहे अल्लाह गॾो त कोन्हे को गॾो त कोन्हे अल्लाह साईं फरमाए उज़ैर हाणे ॾिस जाए 100 साल गुज़री वियो तूं जा हॾा गॾा जा हॾा ऐं उज़ैर पंहिंजे रस्ते सां ऐं उज़ैर जबल जो इलाइक़ो आहे उज़ैर कई बरसातूं पयूं कई नयूं ऐं पाणी वही विया ऐं उज़ैर तुंहिंजा हॾा ॻरी विया गॾा जा हॾा बि कई लुड़ी विया कई ॻरी विया ऐं उज़ैर हाणे ॾिस पंहिंजे गॾा खे त मां अल्लाह कीअं थो ज़िंदा कयांसि हाणे ज़िंदा थींदे ॾिसुसि अब हिकिड़ो ज़िंदा थियल जीअं पाण सही सलामत उथी वेठो वरी ईअं ई गॾो नज़र अचे सां त मतां बि अल्लाह साईं खे उहो ॾेखारिणो हिनखे त हीअं ज़िंदा कयो मां अल्लाह साईं फरमायो इलल इज़ामी ऐं उज़ैर ॾिस पंहिंजे गॾा ॾे वांज़ुर इला हिमारिक ऐं उज़ैर ॾिस पंहिंजे गॾा खे त काथे आहे ऐं उज़ैर हाणे ॾिस त मां अल्लाह कीअं थो ठाहियांसि फांज़ुर इलल इज़ामी कैफ़ नुनशिज़ुहा ثم
यो ज़ेर दिसे तो पयो गदा जा हडा डुकदा डोड़दा था अचने मिट्टिया मां जा जरा परे परे का जबलन मां जेके बरसातुन में 100 साल में गरी विया लुड़ी विया उहे ये डुकदा था अचने कैफ नुशिज़ुहा फंजुर इलल इज़ामी कैफ नुशिज़ुहा ये दिसे को अल्लाह तो फरमाए दिसो ज़िनत मां अल्लाह कीअं थो ठाहियां उहे हॾा पाण में जुड़ंदा वञनि रब तो फरमाए सुम्मा नक्सुहा लहमा अल्लाह तो फरमाए त हीअं गोश्त चढ़ी से गॾो उथी खड़ो छो उज़ैर भी चवण लॻो वाह रब वाह जी कुदरत है कांजी कुदरत है अल्लाह जी मालूम थियो तो मौत इंदो वरी जिंदा कया हाने उज़ैर अलैहिस्सलाम के अच्छा एक अच्छा सवाल की तो मारे वरी जियारी नहीं किया अल्लाह से मारे वरी जियारे वो भी हाने बियो सवाल की तो शहर वरी कड़े आबाद थी लो छा उज़ैर दिसे तो वडो शहर थीवा तफसीर में अचे तो उज़ैर अलैहिस्सलाम गोलींदे पंहिंजे घर वियो हाणे उज़ैर उन्हीं उम्र में जवान थियो जंहिं उम्र में वफ़ात कयो हुई माना जवानी हुअसि जेके पुटड़ा पोइते ॼावल आहे उहे त 100 साल जा कुराड़ा थी विया हाणे उज़ैर घर अचे तो पुट कुराड़ा पीउ जवान चओ वाह जी रब जी कुदरत हाँ साईं ये बनी इसराइल जा नबी आ ए बनी इसराइल जा नबी आ